हाकिमज़ादी, केड़ी न हिन घर में खामोशी आहे, केडो न हिन घर में सुकून तो मिले। पर कुछ वक्त पहिरियां असां लाइ ही घर दहशत जी अलामत बणियल हो। जॾहिं बि हिन घर में मां दर जी चाउठ टिपी ईंदोसि न त मुंहिंजो लिंग लिंग कांडारजी वेंदो। मां पाण खे आज़ाद न पर हिन घर जो गुलाम समझंदोसि। गुलाम। जॾहिं तू का ग़लती करे हिते ईंदो हुई त मां तुंहिंजो मोह मुहांडो ॾिसी समझी वेंदो आहियां लाला त तू दुश्मन जे हथां मात खाई आयो आहे। ऐं पोइ मुंहिंजी दिलि चवंदी आहे त दुश्मन सां पलांद करण खां पहिरीं गोली तुंहिंजे सीने में छो न खणां। हाणे छा हिते हथ ॿधे बीठो आहीं? निकिर था, निकिर। सोट जो ॾिनल हिकु हिकु गाह मुंहिंजे हिन दिलि ते चिटो बीठो आहे। हाकिमज़ादी, चिटो। दिलि चवंदी आहे त सुबुह शाम सोट जे कब्र ते वञी उनखे मलामत कयां, मलामत। पर माण्हुनि जे मयारुनि खां ॾिजां थो। सभु इहो ई चवंदा त मुअल सोट खे लाला बख़्श नथो करे। पाण खे संभाल लाला, पाण खे संभाल। जॾहिं सभु हिसाब अदासा सिधा थी विया आहिनि त पंहिंजे अंदर जे किरोध खे ॿाहिरि कढी फिटो छो नथो करी? वक़्तु लॻंदो हाकिमज़ादी, वक़्तु लॻंदो। हिन किरोध खे ॿाहिरि कढण लाइ वक़्तु लॻंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।